कोयटा दहशतगर्दी खतरो थी वियो आहे। कोयटा में दहशतगर्दी जो खतरो सूबाई हुकूमत लेटर जारी करे छॾियो आहे। कोयटा जा केतिराई तालीमी इदारा 2 ॾींहनि लाइ बंदि रहंदा। मैट्रिक जा अॼु ऐं सुभाणे रिथियल जेके पर्चा आहिनि मुलतवी कया विया आहिनि। कोयटा बोर्ड जे चेयरपर्सन साद फारूक जो चवणु आहे त कोयटा में अॼु ऐं सुभाणे रिथियल मैट्रिक जा पर्चा न थींदा। ॿियनि ज़िलनि में इम्तिहान मामूल मूजिबि थींदा। मुलतवी थियल पर्चनि जो ऐलान बाद में कयो वेंदो। अहम ख़बर मांखे ॾियूं पिया। कोयटा जा केतिराई तालीमी इदारा 2 ॾींहनि लाइ बंदि रहंदा। मैट्रिक जा अॼु ऐं सुभाणे रिथियल पर्चा मुलतवी कया वेंदा। कोयटा रोड बोर्ड जे चेयरपर्सन साद फारूक जो चवणु आहे त कोयटा में अॼु ऐं सुभाणे रिथियल मैट्रिक जा पर्चा न थींदा। ॿियनि ज़िलनि में इम्तिहान मामूल मूजिबि थींदा, जॾहिं त मुलतवी थियल पर्चनि जो ऐलान बाद में कयो वेंदो। चिनासी नवा खे आगाह कयूं पिया। कोयटा में दहशतगर्दी जो ख़तरो आहे। सूबाई हुकूमत लेटर जारी करे छॾियो आहे। कोयटा जा केतिराई तालीमी इदारा 2 ॾींहनि लाइ बंदि रहंदा। मैट्रिक जा अॼु ऐं सुभाणे रिथियल पर्चा मुलतवी कया विया आहिनि। कोयटा बोर्ड जे चेयरपर्सन साद फारूक जो चवणु आहे त कोयटा में अॼु ऐं सुभाणे रिथियल मैट्रिक जा पर्चा न थींदा। ॿियनि ज़िलनि में इम्तिहान मामूल मूजिबि थींदा। मुलतवी थियल पर्चनि जो ऐलान बाद में कयो वेंदो। चिनासी नवा खे आगाह कयूं पिया। कोयटा बोर्ड जे चेयरपर्सन साद फारूक जो चवणु आहे त कोयटा में अॼु ऐं सुभाणे रिथियल मैट्रिक जा पर्चा न थींदा। ॿियनि ज़िलनि में इम्तिहान मामूल मूजिबि थींदा। मुलतवी थियल पर्चनि जो ऐलान बाद में कयो वेंदो।